घोटकी में खबर ईंदड़ सूबाई वज़ीर सनत वापार ऐं गॾियल इमदाद खाते ऐं निगरान रहन एमरजेंसी सखर ॾियाम इकरामुल्लाह दारे जो चयो आहे त बरसात सबबि मुतासिर माण्हुनि खे तबई सहूलियतूं फराहम करण लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻायूं वयूं आहिनि जिते हर मुमकिन तबई सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन घोटकी जे कच्छ जे इलाइक़े में शेंख बंद मुतासिरनि जे क़ाइमु कयल इमदादी कैंप ऐं मोहम्मद शाह डिस्पेंसरी घोटकी जे दौरे जे मौक़े ते ॻाल्हाईंदे कयो। वाज़े रहे त ताज़ियुनि बरसातुनि सबबि कुझु ॾींहं अॻु पाणी जे दॿाउ जे करे शेंख बंद में गारा पइजी विया हुआ, जंहिंजे नतीजे में आस पास जे 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया हुआ। मुफ़्त मेडिकल कैंप में सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह दारे जो ब्रीफिंग असिस्टेंट कमिश्नर राना मोहसिन इम्तियाज़ ॾींदे चयो त लॻभॻि हर रोज़ 300 खां 400 मरीज़नि खे तबई इमदाद ॾिनी पई वञे। इन्हनि मरीज़नि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी आहे। सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह दारे जो रिलीफ कैंप में फ्री मेडिकल कैंप ते मौजूदु अमले खे हिदायत कई त बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण लाइ समूरा वसीला कुतुब आणीनि ऐं हर क़िस्म जी मदद कई वञे। उन मौक़े ते ॾियाम आसिफ रज़ा ख़ान दारे जो असिस्टेंट कमिश्नर घोटकी राना मोहसिन इम्तियाज़ मुख्तियार कार मेयर अली चाचड़ पीपी ज़िला जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो सलीमुल्लाह ख़ान कलवड़ मोहम्मद इस्माइल अख्तर रफ़ीक चाचड़ ऐं ॿिया पिण साणस गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।